जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि माघ महीने जी कथा जो अध्याय 7। हिन अध्याय खां पहले मां 6 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 6 अध्याय बि ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 7। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कर्मनि जो फल। ऋषि दत्तात्रेय चवण लॻो त हे राजन, विकुंडल पंहिंजे वॾे भाउ खे नरक ॾांहुं वेंदो ॾिसी वाट ते यमदूतनि खां पुछण लॻो त हे दूतो, मुंहिंजे मन में हिकिड़ो संशय उत्पन्न थियो आहे, सो कृपा करे निवृत करियो। उहो हीअ आहे त असां ॿिन्ही भाउरनि हिकु ई कुल में जनम वठी पाप कर्म हिकु जहिड़ा कया आहिनि। पोइ ॿुधायो त कहिड़नि पुण्यनि जे प्रताप करे मूंखे स्वर्ग धाम मिलियो। कृपा करे मुंहिंजे मन जी इहा शंका दूर करियो। विकुंडल जा इहे वचन ॿुधी यमदूत चवण लॻा त भॼन। हिकु पीउ जा 2 पुटड़ा, क़िस्मत जुदा जुदा आ। हिकिड़ो बणियो हाकिम, ॿियो घर घर कंदो गदा आ। हिकु ॿेर हिकु वक़्त में छा करे थी पैदा। हिकिड़ा था ॿेर बणजनि, ॿिया कीअं थियनि कंडा था। चांदी आ चीज हिकिड़ी, केई ठहनि था जेवर। हिकु पेर में पियो आ, ॿिया कन में कीअं लुॾनि था। मोती त आहे हिकिड़ो, काज करे थो केई। हिकिड़ा अचनि खरल में, ॿिया ताज में पवनि था। हिकिड़ो बणियो आ हिंदू, मंदर में फेरे माला। ॿियो मस्जिद में वेही मोमिन, चवंदो ख़ुदा ख़ुदा आ। मिट्टी त आहे हिकिड़ी, बोता बणिया 2 उन मां। हिक खे सॾनि था नारी, ॿियो नर फ़क़त चवनि था। हिकु सेठ वटि 2 घोड़ा, हिकिड़ो वहे हमेशह खाए मखण, ॿियो थो मन जी मुदा मुदा आ। हिकिड़ो 1000 रुपया दरमाह थो कमाए, हिकिड़ो 5-10 लाइ गुज़रे करे थो छा। हे मां अजीब हिकमत, कंहिं पार कोन पातो। परवान ते पतंग जा दिलड़ी फिदा फिदा आ। हे भाई, इन्हीअ में को बि शक कोन्हे त तव्हां ॿई हिकिड़े ई माता पिता जी संतान आहियो, पर कर्म त ॿिन्ही जा निराला निराला आहिनि। कविता। हितड़े थो हर को कर्मनि जो खेत खाए, पोखे थो पोख जहिड़ी तहिड़ी पले थो पाए। अक पोख अंब न मिलंदा, बेशक को आजमाए। कर्मनि जी कम नसीबी सभ खे रही रुलाए। सभु कंहिंखे कर्मनि जे अनुसार दुख सुख भोगणो पवे थो। तो शुभ कर्म कया आहिनि, तंहिं करे हली स्वर्ग में आनंद लूट। हाणे तोखे दिलि में इहा शंका ज़रूर हूंदी त मां अहिड़ो कहिड़ो शुभ कर्म कयो आहे जंहिं करे मां स्वर्ग जो अधिकारी थियो आहियां। हाणे उहा ॻाल्हि बि ॿुधी छॾ। जा हिन रीति आहे त जंहिं जंगल में तूं वॾे भाउ सां गॾिजी रहंदो हुएं, उते रही मित्र ऋषिअ जे पुट सुमित्र नाले ब्राह्मण जो महाशोभनीक आश्रम यमुना जीअ जे ॾखण कंठे ते हो। हे वैश्य, वन में उन सां तुंहिंजी मित्रता पइजी वई। उन्हीअ सत्संग जे प्रभाव करे तो माघ महीने में 2 दफ़ा स्नान कयो हो। यमुना जो जल जो सभिनी पापनि खे दूर करण वारो ऐं महापवित्र आहे। तंहिंमें स्नान करण करे तुंहिंजा सभई पाप निवृत थी विया। उन्हीअ पुण्य जे प्रभाव करे ई तोखे वैकुंठ धाम प्राप्त थियो आहे। तुंहिंजे वॾे भाउ पंहिंजी सॼी उमिरि में अहिड़ो को बि शुभ कर्म न कयो आहे, जंहिं करे हाणे तूं नरक जो अधिकारी बणियो आहे। हाणे हू नरक जो अधिकारी बणियो आहे। यमदूतनि जे वातां सारो हवाल ॿुधी विकुंडल घणो ख़ुशि थी वियो ऐं वरी वेनती करे उन्हनि खां पुछण लॻो त हे दूतो, हाणे कृपा करे हीअ ॻाल्हि बि निर्णय करे ॿुधायो त कहिड़ीअ कर्मनि करण करे हे जीव नरक जा दुख भोगे थो। यमदूत चवण लॻा त हे भाई, श्लोक। मूर्ख महाचांडाल, कामी क्रोधी मश्किरा, दया धर्म खां हिण जे बेहूदा बदी चाल।
लुच लोफर ऐं लालची खाइनि मुफ़्त जा माल। गंदा गुरुअ जी स्त्री ॼाणनि पंहिंजी ज़ाल। हेमा खोटा जन जा ख़्याल के नेठि त वेंदा नरक में। जेके दान पुण्य नथा कनि जन जो हृदय मलीनता सां भरियो पियो आहे। जेके पर स्त्री गमन कनि था या पराओ माल चोराइनि था से नरक जा अति दुख भोगनि था। 84 लख जूणियूं फिरी वरी जॾहिं मानुष देही पाइनि बि था तॾहिं बि हिन संसार में अची महा दुखी थियनि था। सलोक के लूला के लंगड़ा के कोझा के काणा अंधा मंडा कुबड़ा के मूर्ख मुहाणा के ॿुधण खां बोड़ा थिया के सुञा से भाणा ॿिया जेठल न ॼाण दुखी जीव जहान जा। यम मार्ग जो रास्तो वरी अहिड़ो त दुखदाई ऐं भयानक बणियल आहे जो किथे बि वणनि जी छांव कोन्हे न की अन्न जल जो को नालो आहे। बुख ऐं उन जे विषय ऐं जीव ॾाढो हलाक थिए थो। बुख ऐं उन जे विषय हे जीव ॾाढो हलाक थिए थो। संदसि प्राण पाहो थियनि था। अखियूं ॾिसण खां हथ हाज खां ऐं पेर पंध खां पिंड कढी बीहनि था। तंहिंखां सवाइ 12 सूरज प्रलय जे भर कंदड़ बाहि वांगुरु तपी लाल थियनि था। संदसि पेरनि में सुईअ जहिड़ा सुंहिंबदार तिखा तिखा कंडा लॻनि था। शींहं रिछ विछू नांग ऐं ॿिया ज़हरी जंगली जानवर चक पाए खेसि साणो कनि था। तंहिंखां पोइ रास्ते में तरार जहिड़नि तिखनि पननि जो 2000 जोजन रिगो ख़ौफ़नाक वन अचे थो। ऊंधा सवां पेसरा लंघे खॾनि कुॿनि मां धिका खाईंदो हे पापी जीव पहाड़नि तां धूं अची हेठि किरे थो। किथे अंदरनि जा टांडा किथे अंगरनि जा टांडा किथे रत जा नेसारा किथे गरम पाणीअ जूं धाराऊं फूह सां वहनि थियूं। उन्हनि सभिनी आपदाउनि जो हिन जीव खे शिकार थियणो पवे थो। तंहिंखां पोइ महाभयानक वैतरणी नदी अचे थी जंहिंजे ॾिसण शर्त प्राणीअ जो अधु साहु निकिरी वञे थो। संदसि लिङनि में ढकणी ऐं ड्रेजो पैदा थिए थो। तॾहिं पंहिंजे मन खे ज्ञान रूपी गुलेला हणी ऐं मनुष्य कुझु दिलि जाइ थिए थो। पर जेके पापी माघ महीने में स्नान दान जप जोग विर्त नेम नथा कनि से इन्हीअ खां बि वधीक पीड़ाऊं भोगनि था। जेके माघ जे पवित्र महीने जो विर्त श्रद्धा ऐं प्रीतीअ सां रखनि था से अणपुछो सिधा स्वर्ग में हलिया था वञनि ऐं स्वर्ग जा सुख भोगनि था। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्ये 7 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ विष्णु भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय।